दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट आहे ड्रामा सीरियल वीरन जी बस्ती जे मुताबिक़। दोस्तों वीरन जी बस्ती हिकु बहितरीनु ड्रामो हली रहियो आहे, लेकिन दोस्तों हिन में अगरि काफ़ी दोस्तनि जा कमेंट आया त थोरो स्लो हली रहियो आहे, यानी जीअं दुलाब ऐं तकरार या ज़हर ज़िंदगी ड्रामे खे चांस हुयो, इन खे अहिड़ो न आहे। छाजे करे असल में दोस्तों वजह इहा आहे त जेको ज़हर ज़िंदगी में या दुलाब में त हुयो आज़म मंगल, इन जे करे इन ड्रामे खे चांस वधीक हुयो। ऐं हिन ड्रामे में आज़म मंगल न आहे, ॿिया ड्रामा अदाकार बि हिन में सुठा आहिनि, पर आज़म मंगल जेको व्यूअरशिप आहे यानी हिकु उहा घणी आहे, इन जे करे हीउ ड्रामो थोरो मतिलबु डरो डरो हली रहियो आहे। बहरहाल वरी बि पंहिंजी सुठी पोज़ीशन ते आहे वीरन जी बस्ती। ऐं पापनगर ज़बरदस्त पहिरें नंबर ते हिन टाइम अची वियो आहे। पापनगर ड्रामो जेको आहे उहो हाई लेवल जो हिन टाइम हली रहियो आहे, ज़बरदस्त हली रहियो आहे। ऐं पापनगर जे जेका कहाणी राबेल जी आहे उहा सभु खां वधीक ऐं सभु खां ज़बरदस्त आहे। ऐं काफ़ी उनजी व्यूअरशिप वीरन जी बस्ती खां बि मथे हली वई आहे। ऐं वीरन जी बस्ती जेको आहे हिन टाइम ॿिए नंबर ते अची वियो आहे, पहिरें नंबर ते वरी पापनगर ड्रामो अची वियो आहे। दोस्तों हलूं था, असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। जे सुठी लॻी अपडेट लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। मिलंदासीं तव्हां सां ॿी वीडियो में।